इंसान जी सेहत खुदा तरफ़ां हिक नेमत हूंदी आहे। उन जो ख्याल रखणु हर इंसान लाइ ज़रूरी हूंदो आहे। अॼु जे दौर में केमिकल मिलियल ऐं गैर मयारी खाधनि जे इस्तेमाल सबबि सेहत जा केतिरा ई मसइला पैदा थियनि था ऐं माण्हू केतिरनि ई ख़तरनाक बीमारियुनि में जकड़जी वञे थो। मुख़्तलिफ़ बीमारियुनि खां बचाव जे लाइ मुख़्तलिफ़ इलाज ऐं तरीक़ा हूंदा आहिनि। कुझु बीमारियूं त अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जिन मां छुटकारो माणणु इंतिहाई ॾुखियो थी पवंदो आहे ऐं इंसान खे पंहिंजी ज़िंदगी दवाऊं खाईंदे ई गुज़ारणी पवंदी आहे। तंहिं हूंदे बि कुझु अहिड़ा क़दीमी ऐं घरेलू टोटका हूंदा आहिनि जेके न रुॻो बीमारियुनि जे इलाज तौर इस्तेमाल थियनि था पर मजमूई सिहत ते पिणु हाकारी असर छॾींदा आहिनि। जिन मां नुबेज़ बि हिकु बहितरीन तरीक़ो आहे। नुबेज़ पाण सॻोरनि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो पसंदीदा जूस पिणु आहे ऐं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजी ज़िंदगीअ में मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा नुबेज़ इस्तेमाल कया हुआ। नुबेज़ हिकु अहिड़ो क़दीमी तरीक़ो आहे जंहिंसां कैंसर जो कामयाब इलाज बि मुमकिन करे सघिजे थो। इन सां गॾु पेशाब ते ज़ाब्तो न हुजणु ऐं कतरनि जी बीमारी समेत चमड़ी, दिलि, चहिरे, अखियुनि ऐं जिस्म जे ॿियनि हिसनि जी सिहत लाइ पिणु नुबेज़ जो इस्तेमाल बहितरीन इलाज आहे। हिते असां तव्हांखे ॿुधाईंदासीं त मुख़्तलिफ़ बीमारियुनि खां बचाव वारो अहिड़ो नुबेज़ तयारु कीअं कजे। नुबेज़ ठाहिण लाइ तव्हां 10 दाणा बादाम, 5 ॻड़ियूं कतल, 1 चमचो अछा तिर खणो। उन सां गॾु 1 चमचो 4 मगज़ जिन में गिदरे जो ॿिज, हिंदाणे जो ॿिज, खीरे जो ॿिज ऐं कद्दूअ जो ॿिज अची वञे थो। उन सां गॾु 1 चमचो किशमिश, 1 चमचो ख़सख़स खणी 1 गिलास पाणीअ में मिलाए छॾियो। इन्हनि सभिनी शयुनि खे राति जे वक़्तु पाणीअ में पिसाए सुबुह ताईं पिसियल ई रहण ॾियो। सुबुह जो निंड मां उथण सां नाश्तो करे कलाक या 1.5 कलाक खां पोइ उन्हनि सभिनी शयुनि खे पाणीअ मां कढी बादाम जूं खलूं लाहे, कतल जूं खखड़ियूं कढी उन्हनि सभिनी शयुनि खे ग्राइंड करे उन ई पाणीअ में मिलाए पी वञिजे। इहो नुबेज़ रुॻो 10 खां 15 ॾींहं ताईं इस्तेमाल करण सां गुदूद ऐं छाती जी कैंसर समेत मुख़्तलिफ़ बीमारियुनि खां बचाव करे सघे थो। इन सां गॾु इन क़िस्म जे नुबेज़ में दिमाग़ जी ताक़त समेत सिहत जा केतिरा ई फ़ाइदा पिणु मौजूदु आहिनि।